जी व्यूअर्स, अव्हांखे यकीनन ही सॉन्ग पसंद आयो हूंदो ऐं असां सां सर मौजूद आहिनि मंजूर सखीरानी ऐं माशाअल्लाह हीअ ख़ूबसूरत शाम हिननि जे करे अञा वधीक ख़ूबसूरत थी वई आहे ऐं यकीनन अव्हां हिन एल्बम खे परचेज़ कंदव। अव्हां फौरन पंहिंजे क़रीबी वीडियो सेंटर ते वञो, ऑडियो सेंटर ते वञो, ज़रूरु इहे ख़रीद कयो, ॿुधो, अव्हांखे यकीनन पसंदि ईंदो छो त सर जी सिलेक्शन त नो डाउट ग्रेट हूंदी आहे। थैंक यू। वेलकम सर। हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदव? दिल हल त हलऊं जल्दी, मैखानो खुलियल आहे। जी व्यूअर्स, सॉन्ग आहे दिल हल त हलऊं जल्दी, मैखानो खुलियल आहे। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदी हलां त कशिश टीवी ते शहनशाह प्रोडक्शन जे तरफ़ां अव्हां सर मंजूर सखीरानी जो एल्बम ॾिसी रहिया आहियो, ओ पगली। यकीनन हीअ शाम अव्हांखे अञा वधीक ख़ूबसूरत लॻी हूंदी छो त हिन में जेके सॉन्ग्स हुया हिन एल्बम जा सभु सुपर ग्रेट हुया। ऐं हाणे मां अव्हां सभिनि खां इजाज़त चाहींदमि छो त हाणे हिन प्रोग्राम जो आख़िरी गीत सर अव्हांखे ॿुधाईंदा, इन करे मां चाहियां थी त मां रुकावट न थियां ऐं तव्हां हिन गीत खे अञा वधीक एंजॉय कयो। सो पंहिंजी होस्ट रुबीना शरीफ, कशिश टीवी ऐं शहनशाह प्रोडक्शन जी पूरी टीम ऐं सर खे त असां इजाज़त लाइ फ़िलहाल कोन चवंदासीं, इन करे हिते आहिनि। असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ एंड विश यू ऑल द बेस्ट सर।